बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला अहलि बैतित तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। सामिन मोहतरम, ज़कात जे बारे में कुछ आम मसला तव्हांजे साम्हूं रखंदुसि ऐं उहे मसला आहिनि के जेके मुब्तला बि आहिनि, यानी अक्सर इन्हनि जे बारे में सवाल पुछियो वेंदो आहे। मसलन हाणे कंहिं वटि फसल आहे, कणिक आहे, उहा घणो थी लहे 21 मण, मसलन निसाब ते पूरो थी लहे, पहिरियों निसाब त इहो आहे, ऐं निसाब ते पूरो थी लहे त हाणे उहे अक्सर इहो सवाल कंदा आहिनि त हाणे असां जेको इन ते ख़र्चु कयो आहे, 1 मण ॿिज जो जेको असां छटियो हुयो उहो असां अलॻि कयूं इन मां, ऐं पोइ जेको हिन जो निसाब जो हिसाबु कयूं। हाणे उहो 21 मणनि मां अगरि उहो 1 मण जेको हिन ॿिज जो ख़र्चु कयो आहे, यानी ॿिज छटियो अथई 1 मण पंहिंजे ज़मीन में, उहो अलॻि कंदव त माना उन सूरत में उहो निसाब टुटी वेंदो। जॾहिं निसाब टुटी वेंदो त पोइ वरी मसइलो ईअं बि चवनि था त पोइ त असां ते ज़कात वाजिबु थींदी ई कोन। सईद सीस्तानी जे मुताबिक़ तव्हां इन ख़र्च खे जेको तव्हां उन फसल ते कयो था उहो अलॻि नथा करे सघो। जीअं ई मसलन उहो तव्हांजो फसल लथो, 21 मण थिया ऐं 1 किलो, त इन सूरत में इहो जेको बि मसइलो तव्हांजो फसल लथो उहो निसाब ते पूरो आहे। हाणे तव्हां उन मां उहो पंहिंजो ख़र्चु नथा कढी सघो, बल्कि इन ते ज़कात तव्हां ते वाजिबु थी वेंदी। ऐं ॿियो मसइलो इहो आहे त मसइलो जेको हुकूमत वठंदी आहे, मसइलो हाणे कंहिं वटि 2000 किलो आहे अन जो, हाणे 2000 फॉर एग्ज़ाम्पल ते यानी 2000 किलो आहे अन जो, त हाणे इन 2000 किलो मज़ा 100 ॾिए थो कंहिंखे, हुकूमत खे, त हाणे इन 2000 मज़ा जेके 1900 किलो बचंदा, त हाणे जेको 1900 किलो आहे उन्हनि ते ज़कात ॾींदो, जेको 100 किलो आहे त उन ते ज़कात अदा न कंदो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।